नवाज न्यूज़ में हलिकार अवया संझा से धंधा से हेडलाइंस तरफ। सिंध असैम्बली में मुतहदा पाकिस्तान पर PTI हंगामो कयो। PP जो मौक़िफ़ आहे त सिंध में नए सूबे जी ज़रूरत नाहे। मुतहदा पाकिस्तान खां सवाइ ॿी का बि जमायत नए सूबे जे हक़ में नाहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो बयान। मुल्क में कोरोना वायरस वॻे 4 मरीज़ फौतनि जो अंग 28,443 थी वियो। 24 कलाकनि दौरान 470 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह ॿुड़ी ॾाई 82% रही। अफगानिस्तान की सूरत हाल बाबत वज़ीर आज़म इमरान खान इजलास तलब करे वरितो। अफगानिस्तान की सूरत हाल ते वीचारियो वेंदो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अस्करी क़यादत शिरकत कंदी। वफ़ाक़ी काबीना पुराणनि नोटनि खे तब्दील कराइण लाइ 1 साल जी मोहलत जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म पारां गवादर में एहतजाज ख़त्म कराइण लाइ असद उमर ऐं ज़ुबैदा जलाल खे गवादर वञण जी हिदायत। गैस सिलेंडर बाबति जामे पॉलिसी आणण जो ऐलान। काबीना पाकिस्तान काज़ाख़स्तान विच में हवाई रूट ऐं पाकिस्तान ऐं इराक विच में हवाई रूट में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत इलेक्शन कमीशन खे EVM मशीन फ़राहम करण लाइ तयारु आहे। इलेक्शन कमीशन खे घुर्जे त EVM लाइ टेंडर जारी करे। मुल्क में 25% माण्हुनि लाइ कोरोना वैक्सीन घुराई आहे। 2 करोड़ माण्हुनि वैक्सीन जो रुगो 1 डोज़ लॻारायो आहे। अफ़गानिस्तान लाइ वीज़ा पॉलिसी में नरमी आंदी पई वञे। OIC जे इजलास में अफ़गान भाइरनि लाइ हर मुमकिन मदद हासिल करण जी कोशिश कंदासीं। दुबई में सिंध इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस 6 यादाश्त नामनि ते सहियूं कयूं वयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाणी जी खोड़ ख़त्म करण ऐं वंड ऑपरेशन जी सहूलियत बाबति MOUs ते सहियूं कयूं वयूं आहिनि। कराची जे इलाइक़े लियारी में आलमी सतह जो फुटबॉल ग्राउंड तामीर करायो वेंदो। पाकिस्तान जो अवाम सदाईं UAE सां गॾु बीठो आहे। दुबई जी तरक़ी में पाकिस्तान जो अहम किरदारु आहे। पाकिस्तानी कम्यूनिटी गॾियल अरब इमारतुनि में सीड़पकारी जी ख़्वाहिशमंद आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में तारीख़ी लाॻापा आहिनि। वॾे वज़ीर सैद मुराद शाह UAE हुकूमत जा थोरा मञींदे चयो आहे त गॾियल अरब इमारतूं पाकिस्तान जो ॿियो घरु आहिनि। सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे।